नाज़र लारकड़े का अफ़सोस ना ख़बर ॾींदालो त लारकड़े में नई घरवारी के राज़ी रखण लाइ पीउ पंहिंजी मासूम धीउ खे दरिया में लोड़े छॾियो। लारकड़े में गुम ॼणियल मासूम नींगरी के पीउ पारां दरिया में लोड़े जो इंकशाफ। लारकड़ पुलिस मासूम नींगरी गुम थियण वारो केस ट्रेस आउट करे वरितो। पुलिस तरफ़ां जांच करण दौरान नवीद फावड़ धीउ नवीला के क़त्ल करण जो इतराफ़ करे वरितो आहे। नवीद भाषो त धीउ खे रहण तां ॿी घरवारी कावड़जी वई, जंहिं करे नवीला के दरिया में लोड़ियो आहे।